आही सिंध मुंहिंजी मां जिनो सॾ अवामी न्यूज़ आही सिंध मुंहिंजी मां। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे बोज़दार वॾा में ख़बर ॾींदा हलूं त अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾ पारां सिंध मुंहिंजी माउ खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। सॼी सिंध जीअं सक़ाफ़ती क़ौमी का जोश जज़्बे सां मल्हायो पियो वञे। बोज़दार वॾा खां अमजद टांवरी, मंसूर थेबो, सफ़दर पड़ियार, ज़मीर अंसारी, आमिर मैसर ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब बोज़दार वॾा खां सक़ाफ़ती रैली कढी वई, जंहिंमें शहरनि, उस्तादनि, शागिर्दनि, सियासी समाजी क़ौम परस्त पार्टियुनि जे कारकुननि सक़ाफ़ती वेस पेरे वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते नौजवान पारां शहर जे नाका चौक समेत मुख़्तलिफ़ चौकनि ते क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो वियो। इन मौके ते अॻुवाणी चयो त सिंधी मीडिया हमेशा सिंध जी वैदनियत, बिटे निज़ाम तोड़े बेटनि जे मामले ते भरपूर नमूने आवाज़ उथारे आला ऐवाननि ताईं मज़लूमनि जो आवाज़ पहुचायो आहे। असीं अवामी न्यूज़ जे सरवाण अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश कयूं था, जंहिं क़ौमी काज जो सॾ ॾेई हलाली पुट थियण जो सबूत ॾिनो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।